नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में IBA टेस्ट पास कंदड़ GST टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे ऑफर आर्डर न मिलिया आहिनि। उस्तादनि IBA टेस्ट पास कई आहे, मगर हिन महिल ताईं असांखे ऑफर आर्डर न मिलिया विया आहिनि, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं। आर्डर न मिलण ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां उस्तादनि एहतजाज मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी हाकिम अली नवल, सजन कोराई, मक़बूल सोलंगी, राशिद मलिक, यासिर अब्बासी मेमण करे रहिया, जिथे हिननि चयो आहे त असां उस्तादनि IBA टेस्ट पास कई आहे, मगर हिन महिल ताईं असांखे ऑफर आर्डर न ॾिना विया आहिनि, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं। जॾहिं त ॿिनि ज़िलनि में उस्तादनि खे ऑफर आर्डर ॾिना विया आहिनि, जॾहिं त ज़िले में नौशरो फ़िरोज़ी उस्तादनि खे ऑफर आर्डर न ॾिना विया आहिनि। तइलीम खाते पारां असांजे ज़िले जे उस्तादनि सां मातली माह वारो सलूक कयो पियो वञे। हिननि मुतालबो कयो त असांखे ऑफर आर्डर ॾेई ज्वाइनिंग कराई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।